अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पहिरीं हिक नज़र हेडलाइंस ते। हुकूमत सौन जे इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट तां पाबंदी ख़त्म कर छॾी। वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी खां पोइ वापार वारी वज़ारत तरफ़ां हुकुमनामो जारी। सौन जे आलमी वापार जे हवाले सां मुअत्तल कयल एसआरओ पिणु बहाल। जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त क़ीमती धातुनि ऐं ज़ेवरनि जे इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट बाबति कानून में कुझु तरमीमूं कयूं वियूं आहिनि। ज़ेवरनि जी इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट जो फ्रेम वर्क बरक़रार रहंदो। क़ौमी असेंबली जे 6 ऐं पंजाब असेंबली जे 7 सीटनि ते सुभाणे नंढी चूंड। इलेक्शन मुहिम गुज़िरियल राति ख़त्म। पुलिस सां गॾु फौज, रेंजर्स ऐं एफसी बि मुक़रर। सिविल ऐं फौजी ऑफिसरनि खे मैजिस्ट्रेट जा अख़्तियार ॾिना विया। NA 18 हरीपुर, NA 96, NA 104 फैसलाबाद, NA 129 लाहौर ऐं ॿियनि तकनि ते चूंड थींदी। 27वीं तरमीम ख़िलाफ़ कराची में वकीलनि जो कन्वेंशन। हाई कोर्ट ॿाहिरां रोड ते जारी कन्वेंशन में सॼी सिंध मां वकील शरीक। कराची बार जे सदर आमिर वड़ाए चई रहमान कोराई जी अॻवानी में सिटी कोर्ट खां हाई कोर्ट ताईं रैली। सिंध हाई कोर्ट बार जे सदर जे ख़िलाफ़ कन्वेंशन खे रद्द करे छॾियो। सरफराज़ महतुल चवणु आहे त सेक्रेटरी बार खे कन्वेंशन सॾाइण जो अख़्तियार नाहे। मैजिस्ट्रेट कमेटी कन्वेंशन लाइ नई तारीख़ जो ऐलान कंदे। कानपुर वेझो धुरियन में झेड़ो, नौजवान क़तल, 3 ॼणा ज़ख़्मी, लाश रखी धरणो। ॻोठ मोहम्मद बख्श बंगलानी भरिसां बंगलानी बिरादरी जे 2 धुरियन में झेड़ो। फायरिंग में आमिर बंगलानी मारिजी वियो। तुफैल, फैज़ मोहम्मद ऐं नवीद बंगलानी ज़ख़्मी। वाक़े ख़िलाफ़ मक़तूल जो लाश कंदुकोट शिकारपुर इंडस हाईवे ते रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त ठुल ऐं नज़रवा वासी जवाबदारनि 50 लख रुपया भतो घुरियो हो। भतो न ॾियण तां हमिलो करे हिक नौजवान खे क़तल ऐं 3 खे ज़ख़्मी कयो वियो आहे।